अस्सलाम वालेकुम वेलकम सारे वर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो पी एस आई हाणे पाण एक्सरसाइज 2.4 कंदासीं कहिड़ी क्लास में 8th क्लास में। ठीक है, ही बी स्क्वायर रूट सां लिंक्ड आहे जेकी पाण 7 मां कयूं पिया उन सां रिलेटेड आहिनि, बाक़ी 8th क्लास में आहिनि। थोड़ी चेंज आहे, 7th क्लास में पाण लास्ट एक्सरसाइज छो न कराई, उनमें डिस्क्रिप्टिव जेका हुआ क्वेश्चन हू ॾाढा आसान हुया, तव्हां एग्जाम्पल ॾिसी करे सघो पिया। ठीक है, हुनमां नोट कहिड़ी ॻाल्हि करणी आहे, हुनमां नोट ही ॻाल्हि करणी आहे त एज़ मैनी एज़ या अहिड़ा वर्ड इस्तेमालु थींदा आहिनि। तव्हां पहिरियों क्वेश्चन सॉल्व न कयो, हू एक्सरसाइज जेकी 7th में आहे उहो एक्सरसाइज तव्हां ख़ाली पढ़ी ॾिसो, तव्हां कीवर्ड्स ऐं कुझु कॉन्सेप्ट अहिड़ो गेन कंदो त कीअं सिंधी में ओतिरा जेतिरा। ठीक आहे, एज़ मैनी एज़ अहिड़ा वर्ड इस्तेमालु थियल हूंदा त अहिड़ी टाइम में पाण हुननि जो स्क्वायर रूट मालूम कंदा, या वरी पाण खे एरिया मिलियल हूंदो आहे त पाण उनजी लेंथ में मालूम करणी हूंदी आहे, लेंथ या हिक्स वेड्थ हिकु साइड मालूम करणी हूंदी आहे, हीअ बि सवलो आहे। ठीक आहे, एरिया छा हूंदो आहे, स्क्वायर हूंदो आहे, हुनखे तव्हां छा कंदो, हुनखे तव्हां स्क्वायर रूट कंदो त तव्हांखे साइड मिली वेंदी। ठीक आहे, हाणे पाण ही कयूं था 2.4। हिन में पाण खे छा करिणो, फाइंड द स्क्वायर रूट अप टू 2 डेसिमल। पहिरियों पाण जेकी एक्सरसाइज कयूं आहिनि उन्हनि में पाण ख़ाली जेका परफेक्ट स्क्वायर हुया हुननि जी पाण मालूम करणु सिखीसीं, बाक़ी हिन में पाण डेसिमल पॉइंट बि ईंदो, मतिलबु हुन में पॉइंट बि हूंदो, हू बि मालूम करणु सिखंदासीं। ऐं ॿियो वरी हिन खां पहिरियों हू परफेक्ट स्क्वायर पाण सिखूं पिया, हिन में परफेक्ट स्क्वायर न हूंदा, मतिलबु जेकी पहिरियों ई मिसाल आहे ही किताब में मिलियल आहे, बाक़ी हिते ई पाण कराईंदासीं, छो जो किताब में जेकी नंढियूं नंढियूं मिसालूं मिलियल हूंदियूं आहिनि उनमें वधीक चांस हूंदो आहे त हू टेस्ट में अचनि। ठीक है, इन करे तव्हां भी मिसालनि ते वधीक फोकस कंदा कयो एज़ कंपेयर टू एक्सरसाइज। ऐं हिकु ॿी ॻाल्हि त हिन में पाण कहिड़ो मेथड अप्लाई कंदासीं, हिन में पाण डिवीजन वारो मेथड अप्लाई कंदासीं। फैक्टराइजेशन वारो पाण पहिरियों सिखियो आहे, बाक़ी जंहिंमें डेसिमल पॉइंट ईंदो या जेका परफेक्ट स्क्वायर न हूंदा हुननि जो पाण जॾहिं स्क्वायर रूट मालूम कंदासीं त हुननि लाइ हिकु स्पेशल मेथड जंहिंखे पाण डिवीजन वारो मेथड चवंदा आहियूं, हीउ हुनखां थोरो सम्झ ॾुखियो आहे मुंहिंजे ख़्याल में, बाक़ी एतिरो बि न आहे, सवलो आहे। बाक़ी हू वधीक सवलो हुयो छो जो पाण उहे एक्सेप्ट पहिरियों कंदा आहियूं, हुन टाइप जा LCM SCF ही पाण मालूम कंदा हुआसीं त पाण खे हू सवलो लॻे पियो, बाक़ी ही बि एॾो को ॾुखियो न आहे, सवलो आहे। हिन खे पाण छा कंदासीं, हिन खे पाण सभिनी खां पहिरियों त हिन में रखंदासीं। ठीक आहे, हाणे हिन ते टेबल कंहिंजो लॻंदो, यादि छा रखिणो आहे, टेबल या त हिन ते पूरो पूरो लॻे या घटि लॻे। ऐं जेकॾहिं मां हिते 2 लिखंदुमि त मूंखे ॿिनि जो 2 भेरे पढ़णो पवंदो, ॿिनि जो 2 भेरे पढ़ंदुमि त 4 थी वेंदा, हिन जो मतिलबु आहे त पाण ॿिनि जो न पढ़ंदासीं। ठीक आहे, छो जो जेतिरे भेरे मां हिते जेको अंग लिखंदुमि ओतिरे भेरे पाण खे हू टेबल बि पढ़णो पवंदो। हिकु लिखंदो त हिकु जो पाण हिकु भेरे टेबल पढ़ंदासीं त हू हिकु भेरे लॻो त हू हिकु हिते ऐं हिकु हिते। ठीक आहे, ऐं जेतिरे भेरे लॻंदो हूंदो हू बि पाण हिते जोड़ बि कंदासीं, ही हिकु जो हिकु भेरे लॻो हू हिते मथे लिखियो आहे, ऐं हिकु खां हिकु हू हिते लिखियो आहे, ऐं हिकु जेतिरे भेरे लॻो आहे हू बि पाण हिते लिखियो आहे। ही जोड़ कंदासीं, ही कट कंदासीं, 3 मां हिकु वियो, बाक़ी बचिया 2। ठीक आहे, ऐं पाण खे हिन हिते पॉइंट नोट कयो तव्हां, 2 डेसिमल ताईं लिखणो आहे, मतिलबु हिते ख़तमु न थियो, पाण हिते 2 ॾींदासीं, हिते 2 ॾेई जेतिरे डेसिमल भेरे ओतिरा तव्हां पेयर ठाहे वठंदो, ही हिकु पेयर। ठीक आहे, ऐं ही ॿियो पेयर जे मथां पाण ही लीक बि ॾियणी आहे। ठीक आहे, हिन जे मथां केप ॾियो त सुठो आहे, न ॾियो त ख़ैर आहे। ठीकु थी वियो, ही हिकु त थी वियो, बाक़ी हाणे डेसिमल पॉइंट वारो चक्कर आहे, त तव्हां हिननि खे जोड़ बि करे वठंदव, 1 ऐं 1 2 थिया। ठीक आहे, हाणे पाण अॻे वधंदासीं त हिते बि डेसिमल पॉइंट ॾेई पाण ही 2 0 लाहे आणींदासीं, ही 2 0 लाथियूंसीं। ठीक आहे, हाणे हिते छा लिखूं, हिते छा लिखूं त ओतिरे भेरे ई पाण खोड़ो पढ़ूं त हू 200 हुजे, या त पूरो पूरो हुजे या उनखां थोरो घटि। हाणे तव्हां चवंदो साईं हिते 0 लिखी पोइ 10 भेरे खोड़ो हणूं त 200 थी वञे, ईअं न आहे, जेतिरा मां हिते लिखंदुमि ओतिरे भेरे मूंखे खोड़ो पढ़णो पवंदो। हिते जेकॾहिं मां 0 लिखां त मां 0 भेरे खोड़ो पढ़ंदुमि, 10 भेरे कोन खोड़ो पढ़ंदुमि, 0 भेरे टेबल पढ़ंदुमि, 0 भेरे पढ़ंदुमि त 0 थी वेंदो। ठीक आहे, हाणे मां हिते फर्स्ट कयो
7 20 का मतलब वधीक ही लिखना पवंदा। 0 ॾियूं त 20 त 20 त न आहे, 1 ॾियूं त हू इन खां घटि हूंदो, मतलब 7 जेको आहे हू लॻंदो। जेकॾहिं 7 भेरे 27 जो पाण टेबल पढ़ंदासीं त हू 100, 7 भेरे 27 जो खोड़ो पढ़ंदासीं त हू 199 थींदो, 189 थींदो। ऐं 7 भेरे लॻो, हाणे ॾिसो 7 इन जे वेझो आहे, 200 जे वेझो आहे, 199 जेको आहे 189 जेको आहे हू 200 जे वेझो आहे, मतिलबु गुज़ारो थी वियो पंहिंजो। ठीकु आहे, हाणे हिन खे कट कंदासीं, हिननि खे जोड़, बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 11 बचिया। ठीकु आहे, 11 बचिया ऐं हिननि खे जोड़ कंदासीं, 7 ऐं 7 14, हिकु मथे त 1 ऐं 2 3, ही 34। हाणे ही 2 0 पाण लाइ आणींदासीं, ही घणा थी विया 1100 थी विया। हाणे हिते छा लिखूं, जेतिरे भेरे जेतिरो अंग हिते लिखंदासीं ओतिरे भेरे पाण इन जो टेबल पढ़ंदासीं। हिते पाण 3 लिखूं था, ठीकु आहे, 3 लिखूं त 3 जो 3 भेरे टेबल पढ़ंदासीं त पाण वटि जवाबु ईंदो 1029। ठीकु आहे, मां ही करे रखिया, तव्हां पाण बि कोशिशि करे, मतिलबु 1 लिखी ज़रब करे ॾिसो, हिन खां वधीक परे बि ईंदो, वरी हिते 2 लिखी ॿिनि सां ज़रब करे चेक कंदो त हिन खां अञा वधीक परे बि ईंदो। 3 लिखी त 343 खे ज़रब करे ॾिसो 3 सां त पोइ ही जवाबु ईंदो, मतिलबु हिन जे वेझो तरीन ईंदो, या पूरो अचे या वेझो हुजे, सफ़ा वेझो हुजे। बाक़ी जीअं की पाण वंड में कंदा आहियूं साॻे तरीक़े सां ईअं। ठीकु आहे, हाणे 343 जो 3 भेरे पढ़ियो त 3 हिते बि लिखियासीं, हू 1029 थिया, हिते लिखियासीं ऐं 3 हिते जोड़ बि कंदासीं। ठीकु आहे, ही 3 × 3 6, ही 4 ऐं ही 3, ही कट कंदासीं, बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 71, ही 71। हाणे हिते पाण वटि 2.5 खां पोइ मतिलबु डेसिमल खां पोइ 2 अंग थी विया आहिनि, त इहो ई रिक्वायरमेंट आहे। जेकॾहिं 3 चवनि त पाण अञा हिते 2 0 ॾेई त अॻे कमु हलाइणो। ठीकु आहे, हाणे पाण ही कयूं था, ही बि साॻे तरीक़े सां पाण हिते 2 लिखंदासीं, उन चयो 2 डेसिमल ताईं आहे त पॉइंट ॾेई 2 0 जा पेयर ठाहे वठो, हिकु पेयर ऐं ॿियो पेयर ठही वियो। हाणे साॻे तरीक़े सां पाण टेबल पढ़ंदासीं, 1 जो ई टेबल पढ़ंदासीं। ठीकु आहे, त 1 जो 1 भेरे लॻो, हिते 1 ऐं हिते 1, ऐं जेतिरे भेरे लॻंदो हू पाण जोड़ बि कंदा आहियूं, हिते जोड़ कयोसीं 1 ऐं 1 2, ऐं 2 मां 1 वञे बाक़ी 1। ठीकु आहे, हाणे पाण ही लाइ ईंदासीं हिते, छो जो पॉइंट खां हिन पासे वारा लाइ था अचूं त हिते ई साॻियो पॉइंट ॾेई छॾींदासीं, 2 0 लाथियूंसीं। हाणे घणा थी विया, ही सब थी विया। ठीकु आहे, सब थी वियो त पाण हाणे हिते छा लिखूं जो इन जे वेझो तरीन थिए, हिते पाण 4 लिखूं था, फर्ज़ कयो 4 लिखूं था, ऐं 24 खे हाणे 24 थी विया, 24 खे ज़रब करे ॾिसंदासीं चेन सां, छो जो जेतिरा हिते पाण लिखंदासीं ओतिरे भेरे ज़रब करे ॾिसंदासीं। 4 लिखिया आहिनि त 4 भेरे 24 थिया, 4 लिखण खां पोइ 24 थिया, 24 खे वरी 4 लिखण सां 24 थिया आहिनि त चेन सां ज़रब कंदासीं, 4 चौक 16, 1 मथे ऐं 4 ॾूं 8 1 9, मतिलबु 96 थिया, वेझो तरीन थिया। ठीकु आहे, त पाण घणे भेरे खोड़ो लॻो, 4 भेरे हू 4 हिते लिखंदासीं ऐं 4 हिते बि, ऐं घणा थिया 4 भेरे खोड़ो लॻण खां पोइ 96 थिया, हिते लिखंदासीं। हाणे हिननि खे जोड़ करे वठंदासीं, हिननि खे कटे, ही घणा थी विया 28, ही 28, ऐं बाक़ी घणा बचिया, बाक़ी 4 बचिया, त पाण हाणे ही 2 0 बि लाइ ईंदासीं, ही 2 0 लाइ ईंदासीं। ठीकु थियो, हाणे ही 400 थी वियो ऐं ही घणा 28। हाणे हिते छा लिखूं जो हिननि जो वेझो तरीन थिए, हिते पाण 1 लिखंदासीं। ठीकु आहे, 0 त न लिखंदासीं, अॻे मां हेॾे बि एक्सप्लेन करे छॾियो। 2 लिखंदासीं त ही 400 खां वधी वेंदो, 1 लिखियोसीं। हाणे 1 भेरे 281 जो टेबल पढ़ंदासीं, 1 भेरे पढ़ंदासीं त घणा थींदा 281। ठीकु आहे, ऐं उहो 1 हिते जोड़ बि कंदासीं, ही थी विया 282। ठीकु आहे, हिते कट कंदासीं त बाक़ी घणा बचंदा, मतिलबु 119 जेका आहिनि उहे बाक़ी बचिया आहिनि। ऐं पाण केसि ताईं कंदो 2 डेसिमल ताईं, त पॉइंट खां पोइ पाण वटि 2 अंग थी विया, त मतिलबु ही पंहिंजो जवाबु आहे।
हाणे हिन जो जेकॾहिं पाण ॿिनि जो स्क्वायर रूट लहंदासीं त हुनजो जवाबु छा थींदो, ॿिनि जो स्क्वायर रूट लहंदासीं हुनजो जवाबु थींदो 1.41 ऐं टिनि जो स्क्वायर रूट पाण लहंदासीं त हिनजो जवाबु छा निकितो हुयो, 1.73। हीअ नंढा नंढा तव्हां यादि करे छॾियो, हिन जो त ॾाढो इस्तेमालु आहे इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हेॾां होॾां स्क्वायर रूट में, हिन जो बि हीअ तव्हां ॿई यादि करे छॾियो त अचणा बि मुंहिंजे ख़्याल में इहे ई अचणा, या ॿिनि जो स्क्वायर रूट पुछंदा या टिनि जो। ठीकु आहे, 5 जो पाण स्क्वायर रूट लहणा। ठीकु आहे, साॻे तरीक़े सां हाणे ॿिनि जो पढ़ी सघूं था। छो ॿिनि जो, छो जो ॿिनि जो पढ़ंदासीं त ॿ भेरे हणंदासीं त 4 थींदा, हिन करे पाण ॿिनि जो पढ़ियो। ॿिनि जो ॿ भेरे पढ़ंदासीं त 4 थिया। ठीकु आहे, त 2 हिते बि लिखंदासीं, 2 ऐं 2 4 ऐं 5 मां 4 वञण बाक़ी घणा बचिया 1, त पाण 2 डेसिमल ताईं लिखणो आहे त हेॾे 2 पेयर बि ठाहे वठो। ओके, हाणे ही 2 0 लाइ अचूं, ही 2 0 लाथियूंसीं, हाणे घणा थी विया, ही थी विया साईं 100 थी वियो। 100 थी वियो त पाण हिते छा लिखूं, जो 100 जे वेझो तरीन वञी पुॼूं, हिते पाण लिखूं था 42। ठीकु आहे, पाण खे ख़बर आहे त जेकॾहिं 40 ऐं 40 घणा थींदा आहिनि, 80 थींदा आहिनि। ठीकु आहे, जेकॾहिं हिते 3 लिखंदासीं त वरी 3 भेरे 43 जो खोड़ो पढ़णो पवंदो, हिन करे 2 लिखूं था, जीअं 42 थियण, 42 जो पाण 2 भेरे पढ़ंदासीं त घणा थींदा, 2 भेरे पढ़ंदासीं, हिते ई पॉइंट ॾेई वठूं छो जो पॉइंट खां हिन पासे वारा लाथा आहिनि पाण, 2 भेरे पढ़ंदासीं त ही घणा थिया, ही थिया 84। ठीकु आहे, हू 2 हिते लिखियासीं, हिननि खे जोड़ करे वठो, हिननि खे कट, ही घणा थिया 44 थिया ऐं बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 16। ठीकु आहे, हाणे ही 2 0 लाइ अचूं, ही 2 0 पाण लिखियूंसीं, हाणे घणा थिया, ही थी विया 1600। त हिते छा लिखूं, जो हिनजे वेझो तरीन पुॼूं पाण। ठीकु आहे, 2 लिखंदासीं हिते त पाण घणा थींदा, 800 ऐं कुझु थींदा, 884 थींदा। हिते 3 लिखंदासीं, 4 त्रिकी 12, 4 त्रिकी 12 वरी जेका मथे आहिनि हिनजे वेझो पुॼंदा। जेकॾहिं 4 लिखंदासीं त 4 चौक त 16, उहो मतिलबु वधी वेंदो पंहिंजो। त ॾिसूं, 443 खे 3 भेरे ज़रब 3 त्रिकी 9 ऐं 4 त्रिकी 12 हिकु मथे, 4 त्रिकी 12 हिकु 13, 1329, मतिलबु 3 भेरे हिते 3 लिखंदासीं ऐं हिते बि 3 ऐं 1329। ठीकु आहे, बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 271। ठीकु आहे, ऐं हिननि खे जोड़ करे वठूं, ही थी विया 446 ऐं पॉइंट खां पोइ घणा अंग थी विया आहिनि, 2 थी विया आहिनि, मतिलबु ही पंहिंजो जवाबु आहे। पाण हिन जो 5 जो जेकॾहिं स्क्वायर रूट लहणो हुजे त हू जवाबु छा थींदो, 2.23। सवलो आहे नी, प्रैक्टिस खां पोइ सवलो थी वेंदो, ॾुखियो लॻे पियो तव्हांखे। मां पाण हिन खे घटि इस्तेमालु कंदुमि, बाक़ी हिन वारो पॉइंटनि खां पोइ वारो मतिलबु हिन खे इस्तेमालु करणु मजबूरी आहे, न त उहे कोन थींदो। त सवलो आहे, तव्हां हिकु भेरे न थिए तव्हां वीडियो 20 ॾिसो, अञा बि न थिए तव्हां कमेंट कयो, मां तव्हांखे वॉइस मैसेज में बि रिप्लाई कंदुमि, ऐं व्हाट्सएप बि भले कयो, व्हाट्सएप ते वॉइस मैसेज थींदो, मां ज़रूरु रिप्लाई कंदुमि, टेंशन न वठो। हाणे पाण एक्सरसाइज़ कंदासीं 2.5, हिन सां गॾु ई करायां पियो छो जो नई वीडियो ठाहिण में वरी खेचल ख़राबी थींदी आहे, गैप रखिणो पवंदो आहे। सफ़ा सवली आहे, देरी न आहे हिन में। त हिन में करिणो छा आहे, फाइंड नंबर ऑफ डिजिट इन द स्क्वायर रूट ऑफ द परफेक्ट स्क्वायर। ही पाण वटि परफेक्ट स्क्वायर मिलियल आहिनि। ठीकु आहे, हिननि जो जेकॾहिं पाण स्क्वायर रूट कढूं त हिननि में नंबर केतिरा हूंदा, मतिलबु जवाब में घणा डिजिट हूंदा उहो पाण काउंट कंदा। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे, सिर्फ़ु ख़ाली फार्मूला लॻंदा, फार्मूला बि कोई ॾुखिया न आहिनि। हलो बाबा, ही पहिरियों फार्मूलो आहे, जेकॾहिं ॻणप में अंग इवन हुजनि 1 2 3 4, ॻणप में अंग ॿधी हुजनि, इवन हुजनि जंहिंखे पाण इंग्लिश में चवंदा आहियूं, त पाण छा कंदासीं, उन्हनि अंगनि खे ॿिनि सां डिवाइड करे छॾींदासीं। ही फार्मूलो लॻंदो, नंबर लिखी ॿिनि सां डिवाइड करे छॾियो, जेको जवाबु ईंदो ओतिरा छा हूंदा, ओतिरा हिन परफेक्ट स्क्वायर जो जेकॾहिं पाण स्क्वायर रूट कढूं त उन में नंबर ओतिरा हूंदा। हाणे ही परफेक्ट स्क्वायर आहे, घणो 8649 आहे परफेक्ट स्क्वायर, हिन जो स्क्वायर रूट कढंदासीं त हुन में नंबर घणा हूंदा, हुन में नंबर पाण चेक करे ॾिसूं था हिन फार्मूले में। हाणे हिन में टोटल नंबर घणा आहिनि, 4 हिते लिखी ॿिनि सां डिवाइड करे, मतिलबु
हिन जो जेकॾहिं पाण स्क्वायर रूट कढूं त हुन में नंबर 2 हूंदा, ॻणप में डिजिट 2 हूंदा। सही आहे, तव्हां ईअं ॾिसी ॿुधाए सघो। हाणे फ़र्ज़ु कयो हिते हिकु ॿी मिसाल पाण वठूं था त जेकॾहिं 6 हुजनि, हिकु परफेक्ट स्क्वायर आहे जंहिंमें 6 डिजिट आहिनि, ॻणप में 6 आहिनि, त हुनजे स्क्वायर रूट में घणा डिजिट ईंदा स्क्वायर रूट में। हाणे 6 आहिनि, हुनखे ॿिनि सां डिवाइड करे छॾियो, 3 जवाबु आयो, मतिलबु जेको हुनजो स्क्वायर रूट कढंदासीं हुन में 3 अंग हूंदा। ठीकु थी वियो। हाणे ही बि मिसाल पाण कंदासीं, ही छा थिया, जेकॾहिं 8 नंबर हुजनि, ॻणप में 21 हुजनि, त पोइ हुननि जो स्क्वायर रूट में केतिरा अंग हूंदा। हाणे ही पाण वटि परफेक्ट स्क्वायर मिलियल आहे, हिन में 1 2 3 4 5 6 7 8 9 हिन में अंग आहिनि। ठीकु आहे, ऐं हिन जे स्क्वायर रूट में घणा अंग हूंदा हू पाण मालूम कंदासीं। कुझु न आहे करिणो, 9 आहिनि त विच में हू हिते लिखो 9 ऐं 1 जोड़ करे छॾियो। 21 हुजनि त 1 जोड़ करे ॿिनि सां डिवाइड करे छॾियो। हाणे 9 9 1 ही 9 9 1 10 ॿिनि सां डिवाइड, त घणा ईंदा, 5 ईंदा। मतिलबु हिन जे स्क्वायर रूट में अंग घणा हूंदा, 5 हूंदा। हिन जो जवाबु जेको हूंदो, जेको आंसर हूंदो, हुन में डिजिट घणा हूंदा, 5 डिजिट हूंदा, 5 डिजिट हूंदा हुन। सही आहे, ठीकु आहे। ईअं ॿियूं बि तव्हां मिसालूं करे सघो था जेके एक्सरसाइज़ में मिलियल आहिनि, सफ़ा सवलो। तव्हां ख़ाली देरी कोन कंदो, सेकेंडनि में थी वेंदो, ख़ाली ॾिसी, ज़रूरी न आहे फार्मूलो हणो। अब ॻणप कयो, जेकॾहिं 2 आहिनि त ॿिनि सां डिवाइड करे छॾियो। ॻणप कयो, जेकॾहिं 21 आहिनि त 1 जोड़ करे पोइ ॿिनि सां डिवाइड करे छॾियो। पाण खे ख़बर पइजी वेंदी त हिन जे स्क्वायर परफेक्ट स्क्वायर जे स्क्वायर रूट में केतिरा डिजिट हूंदा। उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। कोई बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।